वबा खे रोकण लाइ जिते पूरे मुल्क में लॉकडाउन आहे त उते समाजी तंज़ीम पारां जेको आहे अॼु यूनियन कौंसिल चुकी ऐं यूनियन जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेको आहे अॼु राशन तक़सीम कयो पियो वञे। उन हवाले सां असां तव्हां ॿुधाईंदासीं उन्हनि जा जेके अॻवान आहिनि जेके उते राशन तक़सीम करण वारा उन्हनि जो छा चवणु आहे। असां ही गवर्नमेंट सां कोऑर्डिनेशन सां गॾु कयूं पिया। गवर्नमेंट असांखे लिस्टूं ॾींदी आहे, लिस्टूं असां वेरीफाई कंदा आहियूं माण्हुनि ताईं ऐं ॾिसंदा आहियूं त जेके लॉकडाउन जे करे जेके अफेक्टी आहिनि उन्हनि में असां ही डिस्ट्रीब्यूट कयूं। अॼु सॼी यूसी जा माण्हू हिते गॾु थिया आहिनि ऐं जीअं जीअं जंहिंजा नाला आहिनि उन नालनि मुताबिक़ टोकन निकिरनि पिया था। पाण पंहिंजे हथनि सां पिया ॾियनि कार्ड चेक करे। तमामु ग़रीब आहिनि उन्हनि जे लाइ असां विढ़णु चाहियूं था। उन जे लाइ असांखे तव्हां जिते ग़रीब मिस्किन माण्हू हुजनि जिते असां इहो राशन विराए सघूं। उन तहत असां कोरोना अफेक्टेड जेके बि आहिनि बिज़नेस या लेबर वेज जेके डेली वेजर आहिनि उन्हनि खे तक़रीबन 700 ख़ानदाननि खे हींअर ताईं राशन ॾेई चुका आहियूं। अॼु हिते घोटाणा स्टाफ ते अॼु असांजी डिस्ट्रीब्यूशन 170 फैमिलीज़ जी